नासिब वापेदारनि लाइ बिजली वधीक ₹5.40 फी यूनिट महांगी कई वई आहे। नेपरा चोथे टिमाही एडजस्टमेंट जी मद में बिजली महांगी करण जी मंज़ूरी ॾिनी जॾहिं त हतमी फ़ैसिलो ऐं नोटिफिकेशन वफ़ाक़ी हुकूमत जारी कंदी। बिजली अघ में वाध लाइफ लाइन इलेक्ट्रिक जे वापेदारनि ते लागू न थींदी। निगरान वफ़ाक़ी सरकार महांगाई जे वर चढ़ियल अवाम ते बिजली जो बम किराईंदे बिजली जी क़ीमत में ₹4.40 फी यूनिट महांगी कई आहे। नेपरा में माली साल 2022-23 जी चौथी टिमाही एडजस्टमेंट ते ॿुधणी थी, जंहिंमें टिमाही एडजस्टमेंट तहत बिजली जे अघनि में ₹5.40 फी यूनिट वाध जी मंज़ूरी ॾिनी वई। बिजली जी क़ीमत में नओं इज़ाफ़ो साल 2022-23 जी चौथी टिमाही एडजस्टमेंट में कयो वेंदो। नेपरा टिमाही एडजस्टमेंट बाबति तफ़सीली फ़ैसिलो बाद में जारी कंदी, जॾहिं त वाध लाइफ लाइन ऐं के इलेक्ट्रिक जे वापेदारनि ते लागू न थींदी। वाज़े रहे त नेशनल इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी सरकारी डिस्ट्रीब्यूशन कंपनियुनि जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई, जंहिंमें क़ीमतुनि में वाध जी चौथी टिमाही एडजस्टमेंट जी दरख़्वास्त कई वई हुई। फेस्को जी दरख़्वास्त में 23 अरब 49 करोड़ रुपया ऐं गेपको तरफ़ां 16 अरब 13 करोड़ रुपयनि जी वाध घुरी वई आहे, जॾहिं त हेस्को 9 अरब रुपया ऐं आइस्को 9 अरब रुपया वाध जी दरख़्वास्त कई हुई। अहिड़ी रीति लेस्को ऐं मेपको तरफ़ां 31 अरब 27 करोड़ रुपयनि खां वधीक जो भार अवाम ते विझण जी दरख़्वास्त कई वई हुई, जॾहिं त पेस्को 9 अरब, केस्को 7 अरब, सेपको 5 ऐं टेस्को 4 अरब जो इज़ाफ़ो घुरियो हो। इहे दरख़्वास्तूं मंज़ूर थियूं त बिजली जे अघनि में वाध सां वापेदारनि ते 144 अरब 69 करोड़ रुपयनि जो इज़ाफ़ी भार पवंदो। वाज़े रहे त बिजली जे अघनि में लगातार वाध सबबि न रुॻो शहरी ज़हनी अज़ियत में मुब्तला आहिनि, पर वापारी बिरादरी बि हुकूमती पॉलिसियुनि खां नाख़ुशि आहे ऐं बिजली जे अघनि में वाध ख़िलाफ़ एहतिजाज करण ते मजबूर आहे।